कराची जे मच्छर कॉलोनी में बिन सिंधी नौजवाननि जे वहशाणे क़त्ल ख़िलाफ़ सिंध जे ॿियनि शहरनि वांगुरु हैदराबाद में पिण मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां एहतिजाजी मुज़ाहरा कया विया आहिनि। अदा मुंहिंजो नालो नसरीन पली जो आहे। अॼु ही एहतिजाज आउं सम्झां थी त हीअ असीं कंहिंजी ख़िलाफ़ न आहे, कंहिंजी क़ौमियत हुजे, कंहिंजी ॿोली जे ख़िलाफ़ न आहे। ही तव्हां ॾिसो पिया त ही बुतनि जो ज़मानो हो जंहिंमें ही संसार कयो पियो वञे। छा अॼु बि असीं उन दौर में रहूं था? छा हे जेका पढ़िया लिखा असांजा बाशऊर सिंध जा रहवासी, ऐं नथी चवां त उहो सिंधी ॻाल्हाईंदड़ हुआ, ऐं इहो थी चवणु चाहियां सिंध में रहण वारो हर शख़्स उहो सिंधी आहे। उन्हनि खे एॾी जुनूनियत, एॾी दर्दगी, एॾी हैवानियत सां, हीअं बेदर्दी सां क़त्ल कयो पियो वञे। छा असांजो मुआशिरो ही कहिड़ी तरफ़ पियो वञे? सिंध जे ॿिनि तबरू नौजवाननि खे मारे क़त्ल कयो आहे। सिंधी माण्हू पंहिंजी हुकूमत में निंधणु आहिनि। सिंधी माण्हुनि खे ॻोल्हे ॻोल्हे मारियो पियो वञे, पर अॼु सिंध जा नौजवान हैदराबाद प्रेस क्लब ते असीं सिंधी माण्हू अॼु अक़िलत में तब्दील पिया थियूं। कलाकनि जा कलाक रोडनि ते बेदर्दी सां क़त्ल थियनि था, सरियनि सां, पथरनि सां। ओॾीमहिल पुलिस किथे गुम हूंदी आहे? ऐं कानूनी इदारा छा था कनि पिया? सिंध हुकूमत छा थी करे? केसि ताईं खून नौजवाननि जा लाश सां खणंदा रहंदासीं? कॾहिं ई बंदि थींदा? कॾहिं माण्हू ई रोडनि ते जेके अदालतूं लॻाइनि था, इहे कॾहिं ख़तमु थींदियूं? रस्ता रोक कया वेंदा हिननि जा, असां रस्ता रोक कंदासीं। हाणे हिन नाजाइज़ी करे कई आहे। कराची में जेको इसाक पंवर ईमान जावेद सां जेको थियो आहे, इहो त माना तमामु बेहद ॾिसण जे क़ाबिल क़बूल कोन्हे जो असां उन शइ खे ॾिसी सघूं। हीउ हिकिड़ो टारगेट कयो आहे मस्जिद जे पेश इमाम हुनखे जेको आहे उहो ऐलान करे चयो आहे त बाबा ही टारगेट किलर आहिनि, ही अगवा करण वारा आहिनि। असां सिंधी माण्हू गॾु थिया आहियूं हिते, ऐं असां अॼु ई असां फिल फौरन इहो एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे। हीउ असांजो हिकिड़ो नंढड़ो एहतिजाज आहे। असां सिर्फ़ु गवर्नमेंट खे इहो आगाह कयूं था, इंफॉर्म कयूं था, इंटीमेट कयूं था त फिल फौरन जेके बि दहशतगर्द आहिनि, जेके कराची मच्छर कॉलोनी जे वाक़े में मुलविस आहिनि, उन्हनि खे जल्दी गिरफ़्तार करे। कैमरामैन नवीद काइम खानी सां गॾु असगर खानोटी, KTN न्यूज़, हैदराबाद।